अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम्स सां गॾु हाज़िर आहियां आदा राजड़। नाज़रीन, असां हिन खां अॻु में वफ़ाक़ी ऐं सिंध सूबे जी बजट ते ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं पंहिंजे हिन प्रोग्राम में। न रुगो वफ़ाक़ पर चइनी सूबनि मां नए माली साल जा बजट न रुगो पास थिया, पर उहे बजट जेके आहिनि उहे 1 जुलाई खां उहे अमल में बि अची चुका आहिनि। असां वफ़ाक़ी बजट में त सभु पासा तक़रीबन असां हुनजो जाइज़ो वरितो हो, पर सिंध बजट में असां गुज़िरियल प्रोग्राम में रुगो जेका सिंध जी रेवेन्यू आहे, यानी कि आमदनी ऐं जेके ख़र्च आहिनि, जेके जारी ख़र्च आहिनि, उन्हनि जो जाइज़ो वरितो। तरक़ियाती जेके ख़र्च आहिनि उन बाबति असां डिस्कस न करे सघियासीं टाइम जी कमी जे करे। अॼु असां कोशिशि कंदासीं त सिंध जो जेको तरक़ियाती प्रोग्राम आहे उन में हिन वक़्त ताईं जेको कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे गुज़िरियल 6 सालनि दौरान कयो आहे उनजो बि जाइज़ो वठूं, प्लस नए माली साल लाइ जेके रिथाऊं शामिलु कयूं वियूं आहिनि, जेके जारी रिथाऊं आहिनि, उन्हनि बाबति कहिड़ी हिकमत अमली आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी, उनजो जाइज़ो वठूं। असांखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। साईं पाण चयो त हिकिड़ी प्रोग्राम में इहे शयूं करे वञूं, पर न करे सघियासीं, त अॼु तरक़ियाती प्रोग्राम ते ॻाल्हाईंदासीं। ओवरऑल जेकॾहिं शुरू कयूं गुज़िरियल साल जी, 6 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी खे थिया आहिनि, पर गुज़िरियल 5 साल पाण छॾियूं था। हिन हुकूमत जो जेको पहिरियों साल हो, उन साल दौरान जेको तरक़ियाती प्रोग्राम गुज़िरियल बजट में अनाउंस कयो हो, उनजो थुल्हे लेखे जेकॾहिं जाइज़ो वठूं त उहो प्रोग्राम उन ते केतिरो अमल करे सघी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हीअ हुकूमत, ऐं उनजो को लाभ मिलियो सिंध जे माण्हुनि खे। त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं अॼु खां 2 महीना अॻु हुननि 3 क्वार्टर रिपोर्ट पेश कई हिकिड़े असेंबलीअ में, सिंध असेंबलीअ में, जेका पाण हिते डिस्कस कईसीं, जंहिंमें सेक्टर वाइज़ ॾिठोसीं, जंहिंमें हुननि ख़ुदि पाण असेंबलीअ जे मेंबरनि जेको आहे उन ते काफ़ी तहफ़ुज़ात जो इज़हार कयो। छाकाणि उन वक़्तु जेको हुननि जो जेको अलोकेशन जी जेका स्ट्रेटेजी हुई आहे, जेका पैटर्न जेका बीठी पए, उहा तमामु डिसअपॉइंटिंग हुई। छाकाणि हिननि जो कुल जेकॾहिं तव्हां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स खे कटे छॾियो त तव्हां हिननि जो 145 अरब रुपए जो प्रोग्राम हुयो। जो डिस्ट्रिक्ट जा 20 करे करे त 145 मां उन वक़्त में जेका हिसा हिननि जी जेका परफॉर्मेंस जेका हुई सा 70 अरब जेका सा बीठी। हाणे हिननि जेका हिन वक़्तु ॾेखारी जेका सा हिननि वक़्तु जेको आहे सो जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो प्रोग्राम तव्हां छॾे ॾियो त हिननि जी जेका परफॉर्मेंस जेको हुन ॾेखारियो आहे सो ॾेखारियो आहे 187 अरब 87 सिर्फ़ु 87 अरब एज़ अगेंस्ट 145 अरब। हाणे उन में इहो जेको ॾिसो माना त अधु ते वञी अधु बीठो आहे। इहो जेको शॉर्टफॉल जेको थिए थो, हाणे इन में 2 ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि त इहो रिसोर्सिस जे करे थो थिए, इहो जेको पोर्टफोलियो तव्हां ठाहियो था उन में के प्रॉब्लम्स आहिनि, उहो तव्हांजो कोन थो सही हली सघे, या तव्हां स्कीमूं नयूं स्कीमूं तमामु घणियूं था विझो उहे अप्रूव कोन थियूं थी सघनि, या तव्हांजे डिपार्टमेंट जी इनएफिशिएंसी आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहे 4 ई फैक्टर इन जा कारण आहिनि। रीज़न इहो आहे त असांजो जेको आहे सो पोर्टफोलियो अनआइडेंटिफाइड काफ़ी थो थिए। पाण नेक्स्ट ईयर बि हली ॿुधाईंदुसि मां तव्हांखे त केतिरा ब्लॉक लोकेशन रखिजे, उहे पैकेजिस आहिनि, उहे ब्लॉक लोकेशन आहिनि, उहे ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, त उन्हनि जी क्लियरिटी नथी अचे पई माइंड में। छाकाणि हिकिड़ो उन में पॉलिटिकल टसल थी थिए पई त इहे ब्लॉक लोकेशन काॾे वञनि, या त डिपार्टमेंट जो तयन कोन थो थी सघे पियो, ऐं या त डिपार्टमेंट जी एतिरी इनएफिशिएंसी आहे। छाकाणि जॾहिं हर साल 1000 स्कीमूं नयूं शामिलु कंदव त उहे 1000 स्कीमूं तव्हांखे वर्किंग डेज़ जेके आहिनि साल में मिलनि था पिया वधि में वधि 150 या 200। ॿ हफ़्ते में 2 मोकलियूं थियनि थी पई, 100 ॾींहं त तव्हांजा इहे 100 सवा 100 ॾींहं इहे निकिरी विया, ॿियूं जेके हॉलीडेज़ मिलाए करे 150 ॾींहं तव्हांखे थियनि था। तव्हांखे स्कीमूं थियनि 1000 नयूं स्कीम्स, ॿियूं जेके पुराणियूं स्कीम रिवाइज़ थियूं थियनि उहे अलॻि। कहिड़ो डिपार्टमेंट लोड खणी सघे? नंबर 1 उनजो ठाहिणु मसइलो, उनजा PC1 जेके तयारु करणु मसइला, उनजी फिज़िबिलिटी तयारु करणु मसइलो, उनजी सर्वे तयारु करणु मसइलो, ठहंदियूं त सही कोन ठहंदियूं, प्रिपेयर्ड हूंदियूं। ऐं जॾहिं अप्रूवल लाइ ईंदव त प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट हिकिड़ी पंहिंजी कैपेसिटी आहे न, हिकिड़ो सेटअप आहे, हिकिड़ी पंहिंजी कैपेसिटी आहे, त उहा भला घणियूं स्कीमूं रोज़ कंदी। ऐं त को एडिशनल चीफ सेक्रेटरी खे प्रिज़ाइड करणु, एडिशनल चीफ सेक्रेटरी घणी मीटिंग ॾे, हफ़्ते में हिकिड़ी मीटिंग बि करे त बि हिनखे हफ़्ते में सम्झो त कोई 100-200 स्कीमूं हफ़्ते में करणी पवंदियूं। बिल्कुलु। त इहो कीअं हाउ इट इज़ ह्यूमनली पॉसिबल? इन करे स्कीमूं अप्रूव कोन थियूं थियनि, स्कीम प्रिपेयर कोन थियूं थियनि, ऐं जेसिताईं प्रिपेयर थी इम्प्लीमेंटेशन वञे थी त कोडल फॉर्मेलिटीज़ आहिनि। तव्हां ठेकेदार एंगेज करणा आहिनि, तव्हांखे टेंडर नोटिस प्रिंट करणा आहिनि, तव्हांखे पेपर जेके सिपरा जा रूल्स आहिनि उनखे फॉलोअप करिणो आहे।
इहो जेको सॼी मिसमैनेजमेंट इन करे थिए थी, तव्हां जेको जॾहिं प्लानिंग स्टेज ते यू कांट प्लान, तव्हां वटि को प्लान ई कोन्हे, तव्हांजे साम्हूं का शइ आहे ई कोन, त तव्हांजो विजन किथे आहे? सियासी बुनियादनि ते तव्हां रुॻो सियासी बुनियादनि ते माण्हुनि खे तव्हां ख़ुशि करण लाइ हर साल इहो कयो था, हर साल तव्हां फेल था थियो पिया। सही आहे। त जेकर तव्हां लास्ट ईयर जो फेल्यूर ॾिसो, मिसाल तौरु तव्हांजो जेको वठूं था जेके जीअं नमूने डिपार्टमेंट लिखियल आहिनि, एग्रीकल्चर जो 8.5 अरब एलोकेशन ई 4.5 ख़र्च थिया, फॉरेस्ट जी 2.5 अरब एलोकेशन ई 50 करोड़ ख़र्च थिया, फ्यूअल एनर्जी जी 22 अरब ई एलोकेशन 15 अरब, माइन मिनरल 6.9 माना 7 अरब हुई 4 अरब ख़र्च थिया, रोड ट्रांसपोर्ट 17 हो 11 ख़र्च थिया, हेल्थ 17 हो 12 ख़र्च थिया, एजुकेशन 14 हुयो 6 ख़र्च थिया। जेके तव्हांजा जीअं मूं तव्हांखे चयो त सोशल प्रोटेक्शन ऐं स्पेशल पैकेजिस वग़ैरह 45 अरब रखियल आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते, 21 माना त तव्हांजो जेको आहे 145 जे अगेंस्ट 86.9 ख़र्च थो बीहे ऐं तव्हांजो 58 अरब जो शॉर्टफॉल थिए। हाणे ॿुधायो इहो मतिलबु आहे त पोइ लाभ कीअं मिलंदो? लाभ इन करे हिकिड़ो त पोइ तव्हांखे जीअं मूं अॻे बि ॻाल्हि कई तव्हांजी विज़िबिलिटी, ॿियो जेको तव्हांजो जेको स्प्रेड आहे, जेको पोर्टफोलियो जेको स्प्रेड आहे सो एॾो ॾींहों पोइ ॾींहुं वधंदो थो वञे जो हाणे तव्हांजे इहो जेको किताबु तव्हांजे कंट्रोल में कोन थो अचे। छाकाणि हीअ जेको हाणे किताब जेका साइज़ थी वई आहे या जंहिं किताब जी जेके हिन में जेके अची वियूं आहिनि उहे तव्हांजे हाणे कंट्रोल में कोन थो अचनि पियो। तव्हांजो 1200-1300 स्कीम्स आहिनि, तव्हांजे किथां कंट्रोल में? 3000 स्कीम आहिनि। हाणे 3000 स्कीमूं कीअं थियूं आहिनि? इहो शुरू खां वठी जॾहिं असांजो इहे मूं जेको चयो त जेका तव्हांजी सॼी जेका पॉलिटिकल ओरिएंटेड डेवलपमेंट थी वई आहे, इट्स नॉट वेलफेयर बिल्कुलु, इट इज़ अ पॉलिटिकल ओरिएंटेड। हिन सॼी जेका आहे सा सॼी पॉलिटिक्स जेका आहे सा तव्हांजी इन ते थी बेस करे पई त भई कंहिंखे कीअं ख़ुशि करिणो आहे, लाभ मिले या न मिले। प्लानिंग त सर इहा हुजणु खपे त जेके स्कीमूं हलनि पियूं उन्हनि खे मुकमिल कयूं, पोइ नयूं स्कीमूं शुरू कयूं। इन करे मां चयो न त मां तव्हांखे जेकॾहिं 7-8 खां वठी हिस्ट्री 7-8 में बि अवांजो 165 अरब जो थोरो फॉर्वर्ड हुयो ऐं 1521 स्कीमूं उन ज़माने में हुयूं। माना हिकु स्कीम जो जेका बैकलॉग हुयो 108 मिलियन हो। हा, तॾहिं 1521 स्कीमूं ऐं 165 अरब थ्रो फॉर्वर्ड हुयो। त तव्हांजो जेको हिकु स्कीम जेको एवरेज थ्रो फॉर्वर्ड जेको हुयो जेको पीछे रहियल हो सो 108 मिलियन हुयो। माना उन हिसाब उन लेवल सां बि तव्हांखे आईंदा 5-7 साल लाइ का बि नई स्कीम कोन विझणी, छाकाणि जो तव्हांजो इन नमूने चङो पोइ जॾहिं तव्हां अचो था पिया 10-11 में मिसाल तौरु त तव्हांजो जेको आहे सो कुल ADP जेको आहे 115 अरब जो थियो आहे। इम्प्लीमेंटेशन नथो अचे रुॻो ADP जी अचां थो जंहिंमें 73 अरब जो हुयो, वरी उते 72 अरब जी नयूं 498 स्कीमूं विधऊं त उते तव्हांजो स्कीमूं थी वयूं 1766। 10-11 में हाणे उन में जेको उन में 1766 स्कीमूं 290 अरब थ्रो फॉर्वर्ड थिए, माना एवरेज 164 मिलियन। अचो 12-13 में तव्हांजो 557 अरब थ्रो फॉर्वर्ड थी वियो। 557 अरब थ्रो फॉर्वर्ड थी वियो। 2611 स्कीम्स उन ज़माने में हुयूं, 213 एवरेज स्कीम जी एलोकेशन थी वई। हाणे 14-15 में तव्हांजो 703 अरब थ्रो फॉर्वर्ड आहे, 2937 स्कीमूं आहिनि, 239 रुपया एवरेज तव्हांजे हिकु स्कीम खे खपे, जे तव्हांजी एलोकेशन जेका हिकु स्कीम लाइ 30 या 40 मिलियन आहे। 2007-8 खां थ्रो फॉरवर्ड डबल थी वियो। डबल न 4 टाइम्स थी वियो। 165 अरब मां 703 अरब थी वियो। न स्कीमुनि जो तइदाद जेको आहे सो डबल थी वियो। 1521 हुयूं, हाणे 2937। बिल्कुलु। इन में छा थो थिए त तव्हांजो स्कीमूं कंप्लीट कोन थियूं थियनि पियूं, तव्हांजी स्प्रेड थी थींदी वञे एलोकेशन। जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त तव्हां हर साल जेको आहे सो समय स्कीमूं जेका आहे सा एड था कयो पिया ऐं उन लाइ एडिकेट एलोकेशन छा थो थिए जो ऑनगोइंग स्कीम जी एलोकेशन जेका आहे सा जेका उसूलनि जेके गाइडलाइन थींदियूं आहिनि, मिसाल त प्लानिंग कमीशन फरवरी जे महीने में गाइडलाइन इशू कंदो आहे गवर्नमेंट सभिनी डिपार्टमेंट्स खे ऐं पंहिंजे मिनिस्ट्रीज़ खे। उहो गाइडलाइन में ॿुधाइबो आहे त ADP जी कहिड़ी साख़त हुजे। साइज़ लाइ ॿुधाईंदा आहिनि त बसि साइज़ एवरेज साइज़ जेको तव्हां लास्ट ईयर हो उन जे 10% में रखिजो। ऑनगोइंग खे मैक्सिमम एलोकेशन ॾिजो। जेके 75% स्कीमूं कंप्लीशन ते हुजनि उहे सभु पहिरियों कंप्लीट कजो। फॉरेन एडेड स्कीम्स खे एडिकेटली ॾिजो। न्यू स्कीम अप्रूव करे पोइ विझिजो, छाकाणि जो फरवरी खां पोइ फरवरी, मार्च, अप्रैल, मई 4 महीना आहिनि त तव्हां स्कीम अप्रूव करे वठो, पोइ अप्रूव स्कीमूं विझो।
त जीअं तव्हांखे कास्ट जो अंदाज़ो थी वञे उन जी एलोकेशन स्ट्रेटजी इहे 5 या 6 मेजर गाइडलाइन हूंदियूं ॿियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं। सिंध गवर्नमेंट जे जॾहिं मां PSDP खे ॾिसां थो त उहे को बि कोन्हे, छाकाणि जो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 10-11 करोड़ जेकर मां वठां त 10-11 में जेको आहे सो तव्हांजो 37% एलोकेशन हुई न्यू लाइ सही ऐं 28% न्यू स्कीम्स वधायूं बिल्कुलु। 12-13 में 30% एलोकेशन ऐं 50% नयूं स्कीमूं विधो 50% नयूं स्कीमूं विधो 1288 आनगुयूं 1323 नयूं स्कीम्स कुल 2611 सही 13-14 में वरी 1100 स्कीम ॿियूं विधऊं 45 सैकड़ो ऐं एलोकेशन 42 सैकड़ो। हाणे जॾहिं तव्हां स्कीमूं या त तव्हां थोरियूं स्कीमूं विझो नयूं तव्हां 10 स्कीमूं 20 विझो 30 विझो 40 विझो त स्कीमूं बि विझो हज़ारनि में ऐं हिन साल जेको तव्हां ॾिसो 14-15 में 1279 नयूं स्कीम्स 44%। हाणे इहा सॼी नफ़ी आहे हिकिड़े डेवलपमेंट स्ट्रेटजी जी ऐं इन जा रिज़ल्ट जेके आहिनि से इहे ई आहिनि त जीअं तव्हां स्कीमूं वधाईंदा वेंदव एवरेज एलोकेशन हर हिकु स्कीम जी घटिबी वेंदी ऐं नतीजो इहो निकिरंदो तव्हां जूं स्कीमूं कंप्लीट कोन थींदियूं, कास्ट ओवररन वधंदा वेंदा ऐं उन कास्ट ओवररन वधण जे करे तव्हांजे अॻिते हली अञा डिफिकल्टी थींदी, का बि स्कीम तव्हांजी ओरिजिनल कास्ट ते अप्रूव कोन थी थिए पई। यानी कि रुगो सियासी नारा आहिनि, सियासी हिकिड़ी छा चवंदा आहिनि लालच आहे माण्हुनि खे ॾेखारण लाइ आहे, अमली तौर ते कुझु अनफॉर्चुनेट ॾिसो न इन में ब्यूरोक्रेसी जो बि हिकिड़ो रोल थो थिए, जेका जो ब्यूरोक्रेट्स खे मस्ट ब्यूरोक्रेसी आहे, इन खां पोइ तव्हांजी कैबिनेट आहे, इन खां पोइ तव्हांजी असेंबली आहे, को त इन ॻाल्हि जो तदारुक करे न। सही छाकाणि जो तदारुक न थियण जे करे सफ़र केरु थो करे, सफ़र त आवाम थो करे, पर छा आहे जो हुनजी हिकिड़ी स्ट्रेटजी आहे पीपुल्स पार्टीअ जी त भई तव्हां घणे को घणा माण्हू राज़ी रखो, माना घणे को घणा स्कीमूं ठाहियो, घणे को घणा ठीका ॾियो, घणे के घणा MPS जेको अकोमोडेट कंप्लीट थिए या न थिए। सही छाकाणि हिते जेकर मिसाल मां तोखे ॾेखारियां त 2 साल अॻु हुननि 5 नवां कॉलेज विधा, हाणे उन्हनि 5 कॉलेजनि जी जेका कास्ट जेका आहे 70 अरब रुपया आहे। हाणे गुज़िरियल 3 सालनि में उन्हनि कॉलेजनि ते हार्डली 1 अरब रुपयो ख़र्चु थियो आहे, उहे अलाए घणा टाइम वठंदा पर ॾेखारींदोसीं तव्हांखे कॉलेज ॾिनोसीं, मेडिकल कॉलेज कमु थिए पियो। सिमिलरली हेल्थ जूं स्कीम्स जेके अदर हेल्थ हिकिड़ो स्कीम जो थींदो आहे, अदर हेल्थ स्कीम्स हिकिड़ो हेड थींदो आहे, उन हेल्थ जी स्कीम्स में हिननि समय स्कीम विझी छॾियूं, अस्पताल जी इम्प्रूवमेंट जूं, इक्विपमेंट जूं, हे बि ॾींदासीं, कास्ट 200 मिलनि, एलोकेशन 5 मिलनि, कास्ट 200 मिलनि, एलोकेशन 5 मिलनि। हाणे इहा स्ट्रेटजीअ ते एजुकेशन हुजे या हेल्थ हुजे या ॿियो को खातो हुजे तव्हां घणा स्कीम पूरी करे सघो। सर ॻाल्हि ॿोल्हि पंहिंजो जारी था रखूं, टाइम हिकिड़े ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार साईं, सिंध जो तरक़ियाती प्रोग्राम असां ॾिसूं था, तव्हां जीअं ज़िक्र कयो ब्रेक खां अॻु में त नयूं स्कीमूं 1100-1200 शामिल करे छॾियूं आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान जी ॻाल्हि नथा करियूं, पंजाब में असां ॾिसूं था त हर साल को न को मेगा प्रोजेक्ट असांखे ज़रूरु नज़र अचे थो, कॾहिं मेट्रो बस आहे, कॾहिं फैसलाबाद में को फ्लाईओवर आहिनि, के रोड आहिनि वॾा, को मोटरवे पिया ठाहिनि लाहौर टू खानेवाल, एॾो वॾो मीनार पाकिस्तान वटि हिन हींअर जेको फ्लाईओवर ठाहियो अथनि, त माना अहिड़ियूं शयूं जेके माण्हुनि खे नज़र अचनि। सिंध हुकूमत जो जे हिन दौर में कराची में हिकिड़े 2 फ्लाईओवर्स खे छॾे, मीरपुर खां साईं हैदराबाद रोड खे छॾे, बाक़ी असांखे न कम्युनिकेशन में, न हेल्थ में, न एजुकेशन में को वॾो प्रोजेक्ट या एनर्जी खे खणी वठूं। पंजाब में नंढा नंढा डैम तमामु घणा पंजाब हुकूमत पई करे, त ओवरऑल जेकॾहिं असां जाइज़ो वठूं सिंध जे नए साल जो तरक़ियाती प्रोग्राम, त इन क़िस्म जो को असांखे लाड़ो नज़र अचे थो सिंध हुकूमत जो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट पंहिंजो को बि अहिड़ो किताब या डॉक्यूमेंट कोन थी छपाए पई जंहिंमां असांखे ख़बर पए त सिंध गवर्नमेंट जो वियन कहिड़ो आहे, सिंध गवर्नमेंट नियत कहिड़ी आहे, सवाइ चीफ मिनिस्टर तकीर जे ॿियो को बि राइटअप असांखे डेवलपमेंट बजट ते या बजट ते कोन थो मिले। पंजाब हर साल 100-200 125 जो किताब छपाईंदो आहे, जेके असां चवंदो वाइट पेपर। हीअ जेका वाइट पेपर जी ट्रेडिशन आहे अॼु जी न आहे,
इहा 1 यूनिट वारे ज़माने में बि वाइट पेपर छपबो हुयो ऐं तंहिंखां पोइ सिंध गवर्नमेंट शुरू में जॾहिं शुरू वारे ॾींहंनि में कुझु अर्सो वाइट पेपर छपबो रहियो, पोइ वाइट पेपर कोन छपबो। पोइ वरी हिकिड़ा 2 किताब निकिरंदा हुआ, रिव्यू प्रीव्यू ऑफ एडीपी, जंहिंमें लास्ट ईयर जे एडीपी जो परफॉर्मेंस हूंदो हो, ऐं रिव्यू ऑफ एडीपी माना नेक्स्ट ईयर जो, त 2 किताब उहे निकिरंदा। हाणे हिन वक़्तु एज़ इट इज़ टुडे को बि वाइट पेपर, का बि शइ कोन्हे, को बि डिस्क्रिप्टिव कोन्हे जंहिंमां तव्हां प्रीव्यू ऐं रिव्यू कुझु बि कोन्हे जंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो त सिंध गवर्नमेंट। हाणे सिंध गवर्नमेंट सम्झण लाइ, हिस्ट्री सम्झण लाइ तव्हांखे सॼो हे किताबु पढ़णो पवंदो। हाणे ॿुधायो त हे किताबु जेको आहे, जंहिंमें 3000 स्कीम्स आहिनि, हर स्कीम जी पंहिंजूं डिटेल आहिनि, को हिन में ख़बर कोन त स्कीम जे एम्स ऑब्जेक्ट करणु, हिन में पढ़ी तव्हां कहिड़ो अंदाज़ो लॻाईंदो सिंध गवर्नमेंट जो डायरेक्शन कहिड़ो आहे। वधीक एलोकेशन जी ख़बर पए थी, एलोकेटिव स्टडी जी हिकिड़ी आहे, ऐं उन एलोकेशन में बि जेको पाण अॻिते हली ॻाल्हाईंदासीं त एलोकेशन में बि काफ़ी जेको आहे सो मिसहैप थो थिए पियो, त उहे जेके एलोकेशन जेका क्लियर कोन थी अची सघे पई। न सर इहो त ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि, माना हिते त पंजाब हुकूमत पंहिंजो हिसाब पाण करे थी, पंहिंजो हिसाब किताब ॿुधाए त मेक इट क्लियर। असां हिन साल हे कयोसीं, हिन साल हे कयोसीं, हिन साल हे कयोसीं, नेक्स्ट ईयर हे कंदासीं, हे स्कीमूं पुठिते वेंदियूं, हे स्कीम वग़ैरह। मिसाल त हिन साल हुन चयो आहे त असांजो जेको 20 जेको आहे सो आहे एनर्जी, हाणे इन करे सोलर पार्क जेको बहावलपुर जो उहो थो ठहे, तंहिंखां पोइ ॿिया हिननि जा एक्सक्लूसिवली कोल ते पावर हाउसिस जेके आहिनि से पाण एस्टेब्लिश था कनि। कुझु चाइना सां एग्रीमेंट कयो त हिन साल हुनजो सॼो जेको कंसंट्रेशन आहे असां एनर्जी ते आहे, ऐं हुन में एनर्जी में अचीव कंदा। तव्हां ॾिसंदव त इहो जेको सोलर पार्क जेको आहे सो अची वेंदो बिल्कुलु। पर असां वटि हालांकि असां वी कुड हैव स्टार्टेड सम सर्टेन विंड पावर असां करे सघूं था, छाकाणि जो प्राइवेट वारा ऑलरेडी विंड पावर करे रहिया आहिनि। असां विंड पावर में हाणे कोन घिरिया आहियूं, गवर्नमेंट कोन घिरी आहे। थर ते जेको आहे पाण हुन ते ॻाल्हाईंदासीं, त को बि डायरेक्शन इन करे कोन थो अचे पियो, छाकाणि जो मूं तव्हांखे चयो त का थिंक टैंक, का डाइवर्शन, को प्लैनिंग आहे ई कोन। माण्हू जेके वेठा आहिनि, मिसाल तौरु तव्हां वटि चीफ इकोनॉमिस्ट कोन्हे, फाइनेंस मिनिस्टर कोन्हे, तव्हां वटि फाइनेंस मिनिस्टर कोन्हे, तव्हां वटि प्लैनिंग मिनिस्टर कोन्हे, अव्हां जो फाइनेंस सेक्रेटरी जेको आहे सो नओं आहे, जंहिंखे फाइनेंस जेको तव्हांजो एसीएस जेको आहे एडिशनल सेक्रेटरी नओं आहे, ॿियो नॉन लोकल्स आहिनि। त इहे माण्हू इन टीम में अव्हां कीअं त एक्सपेक्ट कयो त तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदा? न पर सर चलो उहा टीम त कोन्हे, पर असांजी इहा बि त बदकिस्मती आहे त असां वटि केसर बंगाली जहिड़ो माण्हू हुयो, ऐं उन माण्हू खे असां विञाए छॾियो, अॼु उहो बलूचिस्तान हुकूमत वटि वेठो आहे। हा, न उहो त पंहिंजी जाइ ते तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, त उन माण्हूअ जे करे उहो जे करे एफेक्ट थिए थो। हाणे हुन माण्हू जी पंहिंजूं ॻाल्हियूं, हुन माण्हू काफ़ी बीहनि, हुन काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि से हिनखे ॿुधायूं, पर उहे ॻाल्हियूं जेके से कोन करे सघिया तव्हां। इन करे उहो कुझु हो नाराज़ थी वियो, कुझु हिन तो हे नाराज़ थी विया, त उन जे करे जेको आहे सो मूंखे करे सघिया। सर उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं पाण हिन वक़्तु ॾिसूं मेगा प्रोजेक्ट जेको असां चऊं था, त को अहिड़ो जेको ऑन ग्राउंड असांखे नज़र अचे, माण्हू चई सघनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे इहा हिकिड़ी शइ ॾिनी। माना जीअं माज़ी में मोहतरमा हिकिड़ो केटी बंदर रिथा जो ऐलान कयो, या हाणे थर आहे, या इन क़िस्म जी के ॿिया प्रोजेक्ट, को हिकिड़ो प्रोजेक्ट असांजे माण्हुनि खे अवां माण्हुनि खे हिन साल तव्हां असेंबली करे ॾिनी आहे कंप्लीट, इन ते मुबारकूं ॾिजनि सिंधी क़ौम खे, इनखे सिंधी क़ौम मुबारकूं ॾियनि। ऐं हिन असेंबली जी बि जेकॾहिं मां तारीख़ ॿुधाए ॾाढो दिलचस्प आहे, छाकाणि इहा असेंबली जेका स्कीम हुई 7-8 साल अॻु जंहिं ज़माने उन ज़माने में असां सोचियोसीं हिन असेंबली खे वधाइजे, पर फाइनली असां कोन करे सघियासीं। हिन अची गवर्नमेंट स्कीम जेका 207-208 में हिन असेंबली जी स्कीम जेका आहे ठाही। हाणे सिंध असेंबली जेका स्कीम जी एस्टिमेटेड कास्ट जेका आई पहिरियों 1939 मिलियन, ई 1939 मिलियन, माना 2 अरब घटि। इहा जेका अप्रूव थी साए थी 29/11/8 में, ठीकु आहे, ऐं कंप्लीट थियणी 7/1/14 में। ख़ैर कंप्लीट त जेको आहे असां रिवाइज़ तंहिंखां पोइ इहा स्कीम वरी कंप्लीट थियणी 3/12/12 में, ठीकु आहे न। हाणे 8 में अप्रूव थी, 12 माना 4 साल अप्रूव थियणी, 2 साल डिले थी वई, जेका मां ॻाल्हि कयां थो डिले जो नतीजो छा थियो, कॉन्सिक्वेंसिस, त इहा स्कीम पूरी थी आहे 4659 मिलियन में, माना 659 एज़ अगेंस्ट 1939, ठीकु साईं, 2.5 टाइम्स वधीक। ऐं तंहिंखां पोइ डिले बि थी वई, 2 साल डिले सां आई, उन कॉन्सिक्वेंस जेके मां तव्हांखे कॉन्सिक्वेंस ॿुधायां थो न, त तव्हांजे जेके तव्हां चओ था त मेगा प्रोजेक्ट जो कॉन्सिक्वेंस तव्हां ॾिसो 1939 में शुरू थी, 4659 में पूरी थी, ठीकु आहे। हाणे हिन असेंबली ते काफ़ी टेका टपड़ी पई थिए, मेंटेनेंस बजट, शैंडलियर्स,
लेदर कुशन सीट्स। हालांकि जेका ब्रिटिश पार्लियामेंट आहे, जेका दुनिया जी पुराणी अहम तरीन जमहूरियत आहे, उन जेको पंहिंजो पार्लियामेंट जो जेको हाउस आहे, उन जी साइज़ ऐं उन जी होइयत न बदिली आहे। नंबर मेंबर जो बदिलजी वियो आहे, त जेका तव्हां कॾहिं ॾिसंदो त 50% खां वधीक मेंबर बीठा हूंदा आहिनि, या दरवाज़नि में या भितियुनि में, ऐं हिक ॿिए सां सोढ़ा वेठा हूंदा आहिनि। असांजी जेका प्रेज़ेंट असेंबली सां अकोमोडेट करे सघे पई सभु मेंबर करे सघे थी, ऐं शायदि वधी बि सघे, पर जेके वधी बि वञनि हा त बीह रहनि हा। जेको हुयो ब्रिटिश पार्लियामेंट जी तकलीफ़ था कयो न, तव्हांजी जेका ब्रिटिश जमहूरियत आहे, जेका ब्रिटिश पार्लियामेंट जी आहे, ऐं हिन में तव्हां ॾिसंदो तमामु सिंपल कंस्ट्रक्शन हुई। एसी त उन जॾहिं ठही त उन रुगो फैन्स हुया, उन में पके जो एसी जो कॉन्सेप्ट ई कोन हो। इन खां पोइ उते जेके आहिनि से लकड़ीअ जूं बेंचिस हुयूं, मतिलबु हिकिड़ी इकोनॉमी हिकिड़ी नज़र ईंदी हुई त भई हीअ हिकिड़ी आम हिकिड़ी ग़रीब। पर हिन में जे तव्हां वेंदो हाणे नई असेंबलीअ में, तव्हां चवंदो हे तव्हां यूरोप खां बि वधीक सही, इट्स सो लग्ज़ूरियस। जेको ॾिसण में अचे थो, जहिड़े नमूने शैंडलियर, जेके नमूने बत्तियूं, जेको नमूने जहिड़ो हुनजे ऊपर बेड आहे, कारपेटिंग आहे, लेदर चेयर्स आहिनि, त तव्हां परेशान थी वेंदो त भई हीअ कहिड़े मुल्क जी असेंबलीअ में मां अची वियो आहियां। ऐं उन असेंबलीअ खां पोइ उहो सूबो जेको पाकिस्तान जो ग़रीब तरीन सूबो आहे, छाकाणि जो जेका बेनज़ीर स्कोर कार्ड जेको निकितो आहे, उन में जेका गुरबत जेका अंग ॾिना अथऊं, उन में मूं वटि सभु डेटा शामिल आहे, हर ज़िले जी डेटा मूं वटि शामिल आहे, बिल्कुलु सॼे पाकिस्तान जे हर ज़िले में। त गुरबत जी लकीर हिन चयो आहे त जेके माण्हू मतिलबु आहे त 17.6 करोड़ स्कोर हिन रखियो आहे, त 0 को 17.6 वारा माण्हू आहिनि, माना उन वटि जिन वटि एसेट्स घटि आहिनि या कोन आहिनि, उहे ग़रीबत जे क़तार में थींदा। त उन्हनि खां जेके वधीक परसेंट माण्हू आहिनि, त सिंध में उन लकीर खां 50% खां मथे 10 ज़िला आहिनि। सिंध में 10 ज़िला, पंजाब में हिकिड़ो ज़िलो बि उन लकीर को कोन्हे। ख़ैबर पख्तूनख्वा में 3 ज़िला, बलोचिस्तान में 7 ज़िला, ऐं गिलगित बल्तिस्तान में कोई ज़िलो कोन्हे, कश्मीर में हिकु अधु ज़िलो। माना असां वटि घणे में घणा ज़िला गुरबत जे लकीर खां 50% को हेठि आहिनि, जेका इनकम बेनज़ीर इनकम सपोर्ट जी डेटा आहे। ऐं उन ग़रीब तरीन सूबे में तव्हां 5 अरब रुपए जी असेंबली था ठाहियो, ऐं 5 अरब रुपया इश्तिहारनि ते था, ऐं तंहिंखां पोइ 5 अरब तव्हां लास्ट टाइम इश्तिहारनि ते 4 रुपया ख़र्च कया। न मां कोन चयो, किताब में बजट में आयल रिवाइज़ निशानदेही मूं कई। पर इन सां गॾु मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां ॿी, तव्हां मेगापुर जी ॻाल्हि कई आहे, 13-14 में 9-8-12 ते ADP 13-14 9-8-12 ते स्कीम अप्रूव थी आहे, कंस्ट्रक्शन ऑफ मेल एंड फीमेल MP हॉस्टल 1720 मिलियन जी। सही, इहो थियो 13-14 जो। हाणे 14-15 जे बजट आहे, उन में उहा स्कीम ग़ाइबु थी वई। उन स्कीम बदिलो कहिड़ी स्कीम आई आहे, कंस्ट्रक्शन ऑफ सिंध पार्लियामेंटन रेजिडेंसी। सही, हुन जी स्कीम जी कास्ट घणी ॿुधाईमांव, 1720। हिन स्कीम जी कास्ट आहे 5268 मिलियन। यानी कि साॻी स्कीम जो नालो चेंज कयो अथनि, ऐं कास्ट टीनी चवणी थी वई, कास्ट चवणी थी वई। ऐं इहा जेका इहा 8/4/14 ते अप्रूव थी आहे, 5268 मिलियन जी। इहा सम्झो त घणे में कंप्लीट थींदी, घटि में घटि डबल 10 अरब में रेजिडेंसीस। जॾहिं त अवां जा 50% खां मथे जेके पार्लियामेंटन आहिनि, तंहिंखे कराची में बंगला आहिनि। सही, ऐं तंहिंखां पोइ इहा जॾहिं एॾी कॉस्टली स्कीम ठहे थी, त इन ते को 50-60 करोड़ रुपया सालानो ख़र्च बि ईंदो। बिल्कुलु, मेंटेनेंस कास्ट जेका ईंदी। हर सुवाल आहे त इहा तव्हांजी प्रायोरिटीज़ आहिनि। तव्हां जॾहिं बजट जी प्रायोरिटीज़ जा ॻाल्हि कयो, त इहे तव्हांजा अहिड़ा मां तव्हांखे 20 एग्ज़ाम्पल ॾियां, जेके असांजे फ्रेमवर्क में सिंधी गवर्नमेंट जी सिंध जी प्रायोरिटीज़ में, सिंध अवाम जे प्रायोरिटीज़ में उहे प्रोजेक्ट फिट कोन था कनि। माना सिंध जे अवाम हिननि जी तरजीह कोन्हे, पंहिंजो पाण पंहिंजे पाण जे लाइ बिल्डिंग्स ठाहिण, पंहिंजे पाण लाइ पैसा एलोकेशन करणु, पंहिंजे पाण खे ठीका ॾियणु, घणे में घणियूं स्कीमूं, घणे में घणा ठीका, डेवलपमेंट थिए या न थिए, स्कीम पूरी थिए न थिए, हे जेके बि स्कीमूं आहिनि, तंहिंजी कंहिं बि तंहिंजी एडिकेट एलोकेशन कोन्हे। एडिकेट माना जेका हुन लाइ सूटेबल हुजे। तव्हां ॾिसो त 200 मिलियन कास्ट आहे, 5 मिलियन एलोकेशन आहे, 1000 मिलियन कास्ट आहे, 100 मिलियन एलोकेशन आहे। एलोकेशन स्ट्रेटेजी का आहे ई कोन, पोर्टफोलियो जी का सिलेक्शन ई कोन्हे, पोर्टफोलियो जो को डायरेक्शन ई कोन्हे। त हिकिड़ो रडरलेस शिप जीअं थींदो आहे, तीअं तव्हांजी प्लानिंग ऐं डेवलपमेंट। सर, जेको तव्हां अंग अखर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा ॿुधायो पिया, त सिंध जा
50% खां वधीक माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे वेली जी मानी बि नथी मिले, झुगियुनि में रहनि था, जिन खे 10 ज़िलनि में 50% वधीक माण्हू 10 ज़िलनि में, हर ज़िले जी मिसाल तो कराची आहे जेके 5 ज़िला आहिनि उन में रुगो 5% माण्हू उन कैटेगरी में अचनि था। ॿिया घणा ज़िला आहिनि जिते 7%, 10 ज़िला अहिड़ा आहिनि जिन गुरबत जे कैटेगरी में 50% खां वधीक माण्हू अचनि था। असुल मिले, झुगियुनि में रहनि था, जिन खे 10 ज़िलनि में 50% वधीक माण्हू 10 ज़िलनि में, हर ज़िले जी मिसाल तो कराची आहे जेके 5 ज़िला आहिनि उन में रुगो 5% माण्हू उन कैटेगरी में अचनि था। ॿिया घणा ज़िला आहिनि जिते 7%, 10 ज़िला अहिड़ा आहिनि जिन गुरबत जे कैटेगरी में 50% खां वधीक माण्हू अचनि था। असुल सिंध त आहे ई आहे न, बेसिकली उहा आहे, ॿिया नंद बि ग़रीब आहिनि, पर हे जेका मां तव्हांखे एक्सट्रीम पॉवर्टी वारी सूरत थो ॿुधायां पियो, ॿिया के अमीर न आहिनि। हिकिड़ो नंबर 1, नंबर 2 तव्हांजे हर शहर जी जेका हालत आहे, फिज़िकल इंफ्रास्ट्रक्चर तव्हां शहरनि जो बर्बादु आहे। इन करे मूं तव्हांखे लास्ट टाइम ॿुधायो त 26 अरब रुपए सां हिननि 6 म्यूनिसिपलिटीज़ खे कैरी करण लाइ एशियन बैंक जो प्रोग्राम ठाहियो, जंहिंमें तव्हांखे मूं ॿुधायो त रोड़ी, सखर, शिकारपुर, जकाबाद, लाड़काणो, नॉर्दर्न सिंध कंपनी, उहो कंपनी ठाहियूं। हाणे हुन कंपनीअ जो म्यूनिसिपलिटी जो पाण में जहिड़ो लॻो पियो आहे, उन में हालत इहा थी आहे त कंपनियुनि जे बावजूदि उहो एशियन बैंक जो ख़र्चु सही नमूने न थी रहियो आहे। ऐं सखर जहिड़े शहर में 3 साल गुज़रो पोइ अञा ताईं वाटर सप्लाई स्कीम सही कोन थी सघी आहे। ॿियनि शहरनि जे बि हालत, शिकारपुर जी ड्रेनेज सही कोन थी सघी आहे। हुन वटि आहे छा, वाटर सप्लाई, ड्रेनेज ऐं सिवरेज कलेक्शन, 3 शहरनि जो हालो खानो ख़राबु आहे सभिनी जो। लाड़काणे त तव्हां अख़बार रोज़ ॾिसो था, लाड़काणो पाण, शिकारपुर, सखर, जकब पाण विज़िट करे ईंदो, कंहिंजे शहर जी हालत सही न आहे। त इहा इन अलावा जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि में बि कोन्हे। माना त गवर्नमेंट जी विज़िबिलिटी न रूरल में न अर्बन में। हा ठीकु आहे, रोड ठीकु आहे, मतिलबु 3000 स्कीमूं थींदियूं, 3000 ठीका थींदा, 5000 ठीका थींदा, 50,000 माण्हू ख़ुशि थींदा। तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो वोट बैंक आहे जेके तव्हां कंटेंट कयूं आया हो थ्रू डेवलपमेंट। जेके 3000 स्कीमूं हाणे हुन मां 1800 त हूंदियूं रोडनि जी स्कीमूं, ऐं रोड बि उहे जेके हर साल ठहनि था। ऑब्वियसली उहो 500 रोडनि जूं, कुझु बिल्डिंग्स जूं, कुझु वाटर सप्लाई जूं, हर क़िस्म जूं स्कीमूं आहिनि। पर सुवाल आहे त हर स्कीम जेका आहे इनएडिकेट एलोकेशन थियल आहे। पर छा आहे, छाकाणि जो हे एतिरा पैसा आहिनि त उहो ठीका त मिलंदा न, एतिरा ठीका हूंदा सभु ॻाल्हि थींदी। तव्हांजी जेका पंहिंजे ग्राउंड छा आहे, ऑन ग्राउंड तव्हां ॾिसो वञी सही आहे, तव्हां मीडिया जे थ्रू ॾिसो था, मीडिया जी वॾी अखि आहे, ऐं तव्हां ऑन ग्राउंड असांखे त घटि वधि मीडिया त चए थी त कुझु कोन्हे। सही, मां त इन करे चवां थो कुझु कोन्हे, छाकाणि जंहिं नमूने डेवलपमेंट स्ट्रेटेजी आहे इट विल लीड यू टू नो वेयर। सही, पर जेका मीडिया ॾिसी थी अचे या जेको मां शहर में ॾिसी अचां थो उते तमामु घणी त भई आहे। त हिकिड़ो त हितां जो तमामु घणियूं स्कीमूं, अनएडिकेट एलोकेशन तमामु। ॿियो वरी तव्हांजे हिकिड़े अनआइडेंटिफाइड पैकेजिस आहिनि। सही, हाणे उहे पैकेजिस जेको अजीब ड्रामो आहे त उहे पैकेजिस में छा थो थिए छा नथो थिए। मिसाल तौरु हाणे स्पेशल पैकेज लाइ हिते 11 अरब लिखियल आहिनि, ॿिया हिकिड़ा पैकेज आहिनि मेगा प्रोजेक्ट फ्लैगशिप लाइ उन जा 6 अरब लिखियल आहिनि, 3 हिकिड़ा न्यू डेवलपमेंट इनिशिएटिव 5 अरब लिखियल आहिनि, तंहिंखां पोइ तव्हांजा स्पेशल इनिशिएटिव 10 अरब लिखियल आहिनि। हाणे इहे जेके तव्हांजा 30-40 अरब आहिनि, इहे जेको आहे हिकु पेज 41 ते आहे, इहे जेको आहे तव्हांजो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त जेका एनुअल बजट स्टेटमेंट में। त इहे कंहिंजा पैकेजिस आहिनि, कीअं थींदा, ऐं छाकाणि पास्ट में इहे पैकेजिस फेल थिया आहिनि, इहे डिलीवर कोन करे सघिया आहिनि। पर हिते तव्हां रखियो आहे हिकिड़ो त भई जेको आहे थिए पैकेज मूं कढी हुनखे हिसो ॾियो, पैकेज मूं कढी हुनखे हिसो ॾियो, हुनखे स्कीम। 32 अरब रुपया किथे ख़र्च थींदा ख़बर न, स्कीमुनि जी आहिनि ई कोन, अनअप्रूव्ड न ही सभु अनअप्रूव्ड आहिनि, पैकेजिस आहिनि, स्कीमूं ठहंदियूं, उहे अप्रूव थींदियूं, पोइ ख़र्च थींदो, अञा त इन जी का चीफ मिनिस्टर जी सवाबदीद ते हूंदा, चीफ मिनिस्टर जी सवाबदीद ते हूंदा, या मिनिस्टर फाइनेंस जे सवाबदीद ते हूंदा, या के डिपार्टमेंट जिते आहिनि उते डिपार्टमेंट जे सवाबदीद ते हूंदा। पर किथे त डिपार्टमेंट बि रिकग्नाइज़, मिसाल तव्हां जेको मेगा प्रोजेक्ट फ्लैगशिप स्कीम 4 बुनिया डिपार्टमेंट आहे ई कोन, किथे किथे वरी के स्पेशल इनिशिएटिव नाले में डिपार्टमेंट आहे, ऐं किथे किथे वरी पोइ के हिकिड़ियूं ॻाल्हियूं हिकु हंधि आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं ॿिए हंधि आहिनि। मिसाल त स्पेशल इनिशिएटिव में हिकिड़ी स्कीम आहे त भई मोबाइल डिस्पेंसरीज़ तव्हां ॾींदो 3000 मिलियन 3 अरब रुपए जूं, भई मोबाइल डिस्पेंसरी हेल्थ जो कमु आहे, हेल्थ जो स्पेशल इनिशिएटिव में काॾे हले पियो। अहिड़े नमूने मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ जॻह ते पियल आहिनि। उन करे मां चयो त कंसंट्रेशन जेका प्रोफेशनलिज़म जेका थींदी आहे न, उहा प्रोफेशनलिज़म कोन्हे। ऐं इहो तव्हांजे डिपार्टमेंट जो जीअं तव्हांखे ॿुधायोमि त उन में फाइनेंस मिनिस्टर जो न हुअणु, अकाउंटेबिलिटी जो न हुअणु, कैबिनेट जो कंसिडरेशन प्रॉपर न करणु, प्लानिंग मिनिस्टर जो न हुअणु, ऐं इन एक्सपीरियंस ब्यूरोक्रेसी हीसियल, उन जे करे पोइ तव्हांखे यू आर इन जो नतीजो इहो थो थिए
जो तव्हांजो सूबो एज़ ऑन होल ऑन सफ़र थो करे। चलो सर, टाइम थियो हिकिड़े ॿिए ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासूं त थर जेको तमामु वॾे अरसे खां चयो पियो वञे, थर जो कोयलो जेको आहे उहो मुल्क जी तरक़ीअ में, ख़ासि करे मुल्क में जेको तवानाई जो बुरहान आहे उनजे ख़ात्मे में तमामु वॾो किरदारु अदा करे सघे थो। उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत पारां त असांखे वफ़ाक़ी बजट में के संजीदा क़दम नज़र न आया, पर छा सिंध हुकूमत उन हवाले सां का संजीदगी ॾेखारी आहे पंहिंजे हिन तरक़ियाती प्रोग्राम में? उनजो जाइज़ो वठंदासीं। अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, राजधानी टाइम प्रोग्राम में असां तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। असां ॻाल्हि पिया कयूं सिंध जे तरक़ियाती प्रोग्राम जी, ऐं हाणे असां कोशिशि कंदासूं त सिंध जे तरक़ियाती प्रोग्राम में ख़ासि करे जेको तवानाई जे हवाले सां ऐं उन तवानाई में बि थर जे कोयले जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ स्कीमूं रखियूं आहिनि उन ते तव्हांखे आगाही ॾियूं। साईं, तव्हां ज़िक्र कयो पंजाब जो, त पंजाब में हाणे सोलर पावर ऐं ॿिया कोल पावर उन ते पंजाब त ॾाढो संजीदगी सां कमु करे पियो, चाहिनि पिया त को इन मामले खे मोड़ ॾिजे। थर जो कोयलो जेको असां चऊं था त दुनिया जो तमामु वॾो ज़ख़ीरो असां वटि आहे, कारो सोन आहे, उन हवाले सां कमु त दवाऊं वॾियूं तकरीरूं सभु कुझु थियनि पियूं, पर ओवरऑल हिन किताब हिकिड़ी ॻाल्हि हिन किताब में पहिरियों दफ़ो मूं ॾिठो त थर जे मामले हिन दफ़े संजीदगीअ सां एलोकेशन कई वई आहे। हाणे उहो ख़र्चु केतिरी थी थिए या ख़र्चु केतिरी कोन थी थिए, छाकाणि जो जेको हिननि ॾेखारियो आहे त थोरो फॉर्वर्ड हिन ॾेखारियो आहे कुल 28 अरब। सही। ऐं तंहिंखां पोइ हिननि 13 अरब एलोकेशन कई आहे ऐं 14 अरब चवनि था नेक्स्ट ईयर कंदासीं। माना दे अपियर जेकॾहिं इन कास्ट स्कीमूं पूरियूं थियूं त पोइ थर जो जेको आहे सो कम अज़ कम गवर्नमेंट पंहिंजी लाइबिलिटी कंहिं हद ताईं मीट कंदी। हिन में 2-3 ॻाल्हियूं इयूं आहिनि त सुवाल त इज़ इट इनफ, इज़ इट इनफ जो सुवाल असां इन करे कोन था रेज़ करे सघूं छाकाणि जो अॻिते हली करे फिनेंशियल क्लोज़ अञा ताईं कोन थियो आहे। सही। जेको मेजर जेको असां इन जेको चऊं था पिया त असां सॼो प्रोवाइड कंदासीं, फैसिलिटेट कंदासीं एंग्रो वारनि खे, एंग्रो वारा आणींदा, फॉरेन पार्टी उहो आणींदा, उहे नेगोशिएट कनि पिया, उहे कामयाबु थींदा। उहे कामयाबु थियनि कॾहिं कॾहिं फाइनेंशियल क्लोज़ थींदो। फाइनेंशियल क्लोज़ ऑलरेडी डिले थी चुको आहे। हाणे जेको उहो फाइनेंशियल क्लोज़ थी वञे तो हे इंफ्रास्ट्रक्चर कंहिं हद ताईं ठाहे वञनि था। छा हिन में इंफ्रास्ट्रक्चर जो मुख्य जेके स्कीम्स आहिनि ऐं जेके तमामु अहम स्कीम आहिनि, हिकिड़ो आहे त कंस्ट्रक्शन ऑफ 50 क्यूसिक ड्रेन। इहा जेका असां 4 अरब जो हुयो प्रोग्राम आहे जंहिंमें 2 अरब रुपया हिननि 1 अरब ॾेढ ख़र्चु कयो, 2 अरब ॿिया रखिया अथऊं। इन में छा थींदो त जेको वेस्ट वाटर इन्फ्लुएंट हिकिड़ो त पाणी जेको पावर हाउस में इस्तेमालु थींदो उन में जेको बची पवंदो या ॿियो जेको हेठो पाणी निकिरंदो, तमामु घणो पाणी खाणियुनि में जेको पाणी निकिरंदो उन डिस्पोज़ल आहे ज़रूरु। जेका उन जो डिस्पोज़ल न थींदो त तव्हांजो सॼो कमु कोन थींदो। हिकिड़ो उन लाइ वॾियूं ड्रेनेज सिस्टम ठाहिणो आहे जेको हिननि जेको आहे सो 3 अरब जो डिज़ाइन कयो आहे। कीअं थो ठहे, किथे थो बीहे, हिन साल उन लाइ 2 अरब रुपया एलोकेशन आहे। माना त वी सी दैट थिंग कमिंग अप। ॿियो जेको हिननि जो आहे सो आहे 2 रोड आहिनि तमामु इम्पॉर्टेंट। हिकिड़ो आहे नेटवर्क सी पोर्ट कराची थरकोज़ में मिठी इस्लाम कोट वग़ैरह हिनखे वाइडिंग कंदा, इम्प्रूव कंदा। इहा जेको आहे सो आहे 2.5 अरब रुपया हिन लाइ एलोकेशन रखी अथऊं। 4 अरब जो प्रोजेक्ट। हाणे हिन में हिकिड़ो जेको पॉइंट आहे जेको मुंहिंजो त वेदर ठट्टा सजावल ब्रिज इज़ पार्ट ऑफ दिस रोड आर नॉट। छा हिते ठट्टा सजावल जो ब्रिज जो ज़िक्र कोन्हे ऐं हिननि चयो त ठट्टा सजावल ब्रिज असां ठाहींदासीं। हाणे हिन साल जेका ठट्टा सजावल ब्रिज न आई त ठट्टा सजावल ब्रिज विल टेक एटलीस्ट 4 to 5 years। इंडस में ब्रिज जेको सवली त कोन ठहंदी न, जंहिंजे हिते का बि एलोकेशन लॻल। पुल त ख़तम थी चुकी आहे, दूल्हा दरिया खान पुल। दूल्हा दरिया खान ख़तम थी चुकी आहे, पर दूल्हा दरिया खान इहा हेवी ट्रैफिक वठी कोन सघंदी छाकाणि जेका मशीनरी लंघे थी। हाणे छा ज़हन में आहे बिल्कुलु, छाकाणि एतिरी वॾी मशीनरी ईंदी। सुभाणे ॾिसो न हिकिड़े इन पासे तव्हांजा बियॉन्ड सुजावल तव्हांजा एनर्जी पार्क बि लॻी सघनि था, माना सोलर पार्क लॻी सघनि था, विंड मिल लॻी सघनि था। उन लाइ वॾा मशीनरी ईंदी आहे, उहा उन लाइ तव्हांजी ब्रिज जी कैपेसिटी आहे। त इहा ॻाल्हि नोट करणु जहिड़ी आहे। ऐं आई नीड अ रिप्लाई फ्रॉम गवर्नमेंट ऑफ सिंध त बाबा इहा ब्रिज जी गुंजाइश आहे या न आहे हिन लोकेशन में। त इहो आहे जेको जनरली आहे इम्प्रूवमेंट ऑफ वाइडनिंग रोड नेटवर्क आहे, हिन ब्रिज जो ज़िक्र कोन्हे। ॿियो जेको आहे असां वाइडनिंग रोड नेटवर्क वंगो मोड़ थरकोल फील्ड, इन में बि जेको आहे इहा चवंदा त 8 अरब रुपए जी स्कीम आहे। इन में जेको आहे सो हिननि जेको आहे सो 2 अरब रुपया रखिया आहिनि, 6 अरब थ्रो फॉर्वर्ड, माना इट विल टेक अनदर 3 years।
त इहो इन पूरे करण लाइ त माना इहे ॿ त रोडनि जा, पर इन रोडनि में क्वेश्चन मार्क साॻियो थी वियो ठटा सजावल ब्रिज वारो जेको एसेंशियल आहे। ड्रेनेज वारी मूं तव्हांखे ॿुधाई, इहा जेकर थी वञे त इहे ठीकु आहे। हाणे अचूं त ॿिए इशू ते, इम्पोर्टेंट इशू आहे वाटर सप्लाई जो। छाकाणि इंफ्रास्ट्रक्चर करणु असांजी जवाबदारी, जॾहिं असां एंग्रो सां एग्रीमेंट में घिरियासीं, इंफ्रास्ट्रक्चर असांजी जवाबदारी आहे, उन ते तमामु घणो ख़र्च थी रहियो आहे। बिल्कुलु। हाणे हिकिड़ो वाटर कैरियर फ्रॉम नबीसर टू इस्लाम कोट थर कोलफील्ड, हाणे इहो नबीसर को इस्लाम कोट ऐं ॿियो आहे पंहिंजो LBOD को खणो। हाणे इहो हिकिड़ो क्वेश्चन बोलो, तव्हांखे पहिरियों यादि हूंदो त पहिरियों स्कीम हिकिड़ी मक्खी फर्श को खणणी हुई, उन में जेका आई उहो गिराऊं, उहो फ्रेश वाटर ॾियणो हो, दैट वॉज अ फ्रेश वाटर। हर लिहाज़ को पाणी बहितर हो, पीअण जे लिहाज़ कम भले। हाणे उहा 29 अरब रुपए जी स्कीम हुई, उहा स्कीम शेल्फ थी वई आहे, छा थियो का ख़बर कोन्हे। हाणे हीअ जेके ॿ स्कीम्स आहिनि, इन जी हिन वक़्तु जेका कास्ट आहे सा आहे 15 अरब। सही, ठीकु आहे। ऐं इन लाइ जेको आहे सो इन रखिया आहिनि, जेको आहे सो 3 अरब रुपया रखिया अथऊं ॿिन्ही स्कीमुनि जे लाइ। हाणे इन स्कीम में अञा जिन जो थ्रो फॉवर्ड इन कुझु ते ख़र्च थी चुको आहे, त हिन जो स्कीमुनि जो 10 अरब थ्रो फॉवर्ड आहे, माना प्रेज़ेंट रेट ऑफ अलोकेट विल टेक 5 years मोर। पर आई एम टोल्ड त इन ॿिन्ही स्कीम जी कास्ट रिवाइज़ थी रही आहे। माना हे जेके स्कीमूं आहिनि 13 अरब जूं सिर्फ़ु 16 या तक़रीबन 15 अरब में वेंदियूं, माना इट विल टेक अनदर 4-5 years। असल ॻाल्हि इहा आहे स्कीम खे जल्दी रिवाइज़ कयो वञे त कयो वञे, छाकाणि हिकिड़ी 12 जी अप्रूव थिया, हुते लिखियलु आहे अप्रूव्ड 12 में थी आहे ऐं अंडर रिवीजन आहे, माना हिनखे जल्दी रिवाइज़ कयो वञे। या 4 अरब 5 ते थी बीहे, 6 थी बीहे, 8 थी बीहे, ॿी जेका आहे 14 में अप्रूव थियल आहे, उनजी का ख़बर कोन्हे। हाणे 2 स्कीमूं जेके थींदियूं त इहो तव्हांजो वाटर सप्लाई जो प्रॉब्लम हल कंदियूं, पर इन में 2-3 ॻाल्हियूं थींदियूं त इहो पाणी जेको ईंदो, इहो पाणी बॉयलर्स में फिट थींदो या न थींदो, छाकाणि जो बॉयलर्स लाइ तव्हांखे ख़ासि पाणी खपे। हिन पाणी खे वधीक तव्हां कीअं क्लीन कंदव, चओ था तव्हां फिल्ट्रेशन कंदव, फिल्टर कामयाबु थींदा या न थींदा, छाकाणि इहो ट्रायल ऐं टेस्टेड न आहिनि, इन जी फिज़िबिलिटी मान। साईं, असांजे प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए, हिन में अञा ॿियूं तमामु घणियूं शयूं आहिनि जिन ते पाण ॻाल्हाए सघूं पिया, पर हाणे वक़्त जी कमी जे करे असां चाहींदासीं त असां पंहिंजे नाज़रीन ॾांहुं ॿीहर हलूं। नाज़रीन, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां असां सिंध जे तरक़ियाती प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई, उन में ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जिन ते बहस थी सघे थो, पर जेका असां आख़िर में ॻाल्हि कई थर जे कोयले जे हवाले सां, त उन हवाले सां घटि में घटि कागज़नि जी सतह ते असांखे का न का संजीदगी ज़रूरु नज़र अचे थी सिंध जी हुकूमत जी। बाक़ी ओवरऑल सिंध में जेके तरक़ियाती प्रोग्राम आहिनि, उन हवाले सां हिन साल जो जेको बजट आहे, उन में बि को अहिड़ो अहम असांखे क़दम नज़र नथो अचे जेको सिंध जे आवाम जी भलाई लाइ हुजे, तइलीम, सिहत या मुख़्तलिफ़ जेके ॿिया शोबा आहिनि, उन हवाले सां हुकूमत संजीदगी सां के क़दम खणणु चाहींदी हुजे। जीअं साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु निशानदेही कई त सिंध जे MPs लाइ हिकिड़ो 5 स्टार तर्ज़ जी का रिहाइशगाह ठाहिण लाइ उहा त तमामु वॾी रक़म ज़रूरु रखी वई आहे, पर सिंध जा उहे माण्हू जेके झुगियुनि में रहनि था, जेके पहिरियों उघाड़ा आहिनि, जिन खे पाइण लाइ कपिड़ो बि कोन्हे, जिन खे हिकु वेले जी मानी बि नथी मिले, उन्हनि जी भलाई लाइ, उन्हनि जे फ़ाइदे लाइ स्कीमूं जेके आहिनि उहे सिंध जे हिन तरक़ियाती प्रोग्राम में असांखे नज़र नथियूं अचनि। सिंध में जेका अपोज़िशन आहे, ज़ाहिर आहे उनखे बि इन हवाले सां क़दम ज़रूरु खणणु खपनि, आवाज़ु उथारणु खपे। सिंध जूं जेके ॿियूं सियासी दुनियूं आहिनि, जेके पार्लियामेंट खां या असेंबली खां ॿाहिरि वेठल आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु इन्हनि शयुनि जो नोटिस वठणु खपे। ईंदड़ प्रोग्राम ते इहा तराजट ॾींदो इजाज़त। अला वाही।